जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उनखां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि दशहरे ते सिंधी छा कंदा आहिनि। हूअं त नंढे हूंदे असां रावण ठाहींदा हुआसीं, उनखे ॿारींदा हुआसीं और सॼो साल इंतज़ारु हूंदो हो त दशहरो अचे त असां अलॻि अलॻि क़िस्म जा रावण ठाहियूं। दशहरो यानी विजयादशमी, जंहिं ॾींहुं हथियारनि जी यानी शस्त्रनि जी पूॼा थींदी आहे, उन सां गॾु घर जी, दुकान जी, मशीनुनि जी ऐं गाॾियुनि जी बि पूॼा कंदा आहियूं, जंहिंमें असां कणिक जे जवनि जो इस्तेमालु कंदा आहियूं और उन सां गॾु इहे पीला गुल बि विझंदा आहियूं। इहे कंडियूं जेके आहिनि स्पेशली दशहरे ॾींहुं मिलंदियूं आहिनि। ॾिसो हिन तरह आहिनि कंडियूं। इहे कंडियूं जेके आहिनि सभिनी ते चाढ़ींदासीं असां। ॾिसो हिननि कंडियुनि में स्पेशली जवनि जो ई इस्तेमालु कयलु आहे। हाणे अचो त असां कंडी चाढ़ियूं था पिया, त गाॾियुनि ते असां तिल कढ़ंदासीं। पहिरियों उन सां गॾु असां कढंदासीं ओम और स्वास्तिक, अगरबत्ती घुमाईंदासीं। उन खां पोइ जेके कंडियूं आहिनि उहे कंडियूं चाढ़ींदासीं। घर में जेतिरियूं बि गाॾियूं हुजनि उन्हनि गाॾियुनि ते हिकु हिकु कंडी ज़रूरु चाढ़णी आहे। गाॾियुनि ते कंडी चाढ़ण खां पोइ असां पंहिंजे घर जे दरवाजे ते कंडी चाढ़ींदासीं। अगरबत्ती घुमाईंदासीं, तिल कढ़ंदासीं, ओम और स्वास्तिक कढंदासीं। मुंहिंजे घर जे दरवाजे ते ओम ठहियलु आहे त मां उन ते ई तिल कढ़ी रही आहियां, शुभ लाभ ते बि। अगरबत्ती घुमाए करे असां कंडी ॿधी छॾींदासीं दरवाजे ते। मुंहिंजे घर में ॿ दरवाजा आहिनि, फ्रंट एंड बैक डोर में, त मां ॿिन्ही हंधि ॿधियो आहे। हर सिंधी घर जे ॿाहिरां इहे दशहरे ॾींहुं कंडियूं ॿधी वेंदियूं आहिनि। अगरि इहे कंडियूं नथियूं मिलनि त ॾिसो हिन तरह जूं नॉर्मल कंडियूं बि असां ॿधी सघंदा आहियूं। दशहरे ॾींहुं असां ॿारनि जो मुनणु कराईंदा आहियूं। नंढा ॿार जिन जो पहिरियों दफ़ो मुनणु थींदो आहे त दशहरे ॾींहुं करायो वेंदो आहे। कुझु माण्हू चेटीचंड ते कराईंदा आहिनि त कुझु दशहरे ते। दशहरे ॾींहुं नए दुकान जो महूरत कयो वेंदो आहे। जेके शुभ कम आहिनि असां दशहरे ॾींहुं कंदा आहियूं। अहिड़े नमूने मां कुझु कोशिशि कई आहे तव्हांखे दशहरे जे बारे में ॿुधाइण जे लाइ। अगरि मूंखां काई ॻाल्हि रहिजी वई हुजे त मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। अगरि तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंदि आयो हुजे त उनखे ज़रूरु लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते बि ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।